ॿी ख़बर शामिल कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे, जंहिं सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते बिजली बंदि आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे, जंहिं सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते बिजली बंदि आहे। बदीन शहर समेत भरपासनि वारनि इलाइक़नि में, सामूंडी पट्टीअ वारनि इलाइक़नि में हल्की हल्की बरसात थी आहे, जॾहिं त सिजावल शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सख़्त गर्मी ऐं घुट खां पोइ तेज़ बरसात थी आहे। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते बिजली बंदि थी वई आहे। कलोई ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु किथे हल्की त किथे बरसात थी आहे। वंगू पतड़, बलोचाबाद, खाड़क, दोदो जत समेत कलोई तालुके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो थियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे, जंहिं सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते बिजली बि बंदि थी वई आहे। बदीन शहर समेत भरपासे वारनि इलाइक़नि ऐं सामूंडी पट्टी वारनि इलाइक़नि में हल्की हल्की बरसात थी आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया त सिजावल शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सख़्त गर्मी ऐं घुट खां पोइ तेज़ बरसात थी आहे, जंहिं सबबि मौसम ख़ुशगवार थी वई आहे। बिजली बंदि आहे। सजावल खां सैफुल्ला जुड़े जो लाइन ते मौजूद आहे। जी सैफुल्ला, छा तफ़सील आहिनि बरसात जे हवाले सां? सुजावल ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जाती आहे, मिको वटोरो आहे, सुजावल आहे, उनमें सख़्त गर्मी खां पोइ अॼु बरसात पई आहे। बरसात एतिरी पई आहे जो शहर जा हेठियां इलाइक़ा आहिनि, उनमें 2 खां 2.5 फुट जेको पाणी बीह रहियो आहे, पर टाउन इंतिज़ामिया पारां अहिड़ा के उपाउ न वरिता विया हुआ जेको उन मां जेको पाणी जेको कढियो वञे। हिन वक़्तु बि शहर में पाणी मौजूदु आहे। बरसात पवण खां पोइ जेको गर्मी जो जेको ज़ोर हो उहो टुटी वियो ऐं जेको लाइट न हुअण जे करे जेको माण्हू सख़्तु परेशान। ठीकु आहे, वॾी महिरबानी नासिन सिजावल खां सैफुल्ला जुड़े जो तफ़सील ॾिना आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया त सिजावल शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सख़्त गर्मी ऐं घुट खां पोइ तेज़ बरसात थी आहे। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। बिजली बंदि थियण सबबि रहवासी परेशान आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे, जंहिं सबबि गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। बदीन शहर समेत भरपासे वारनि इलाइक़नि ऐं सामूंडी पट्टीअ वारनि इलाइक़नि में हल्की हल्की बरसात थी आहे। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त कलोई ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी आहे। कलोई खां मंसूर बलोच लाइन ते मौजूद आहे। जी मंसूर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कलोई ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी है। वंगो पतण, बलोचाबाद, खाड़क, दोदो जत समेत कलोई तहलके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई है, जंहिं बाबति मौसम बि ख़ुशगवार थी वई है। गर्मी जो ज़ोर टुटी वियो है। मवासिलाती निज़ाम हिन वक़्तु धरम भरम आहे। जी वॾी महिरबानी नासिन, कलोई खां मंसूर बलोच तफ़सील ॾिना आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। बिजली बंदि आहे। बदीन शहर समेत भरपासे वारनि इलाइक़नि में, सामूंडी पट्टीअ वारनि इलाइक़नि में हल्की हल्की बरसात थी आहे, जॾहिं त सिजावल शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सख़्त गर्मी ऐं घुट खां पोइ तेज़ बरसात थी आहे। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। कलोई ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि तेज़ हवा सां गॾु किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे। बदीन जी सूरत हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे हारून गोपांग। जी हारून, छा तफ़सील आहिनि बरसात जे हवाले सां? जी बदीन शहर समेत आसपास वारा जेके साहिली इलाइक़ा आहिनि, जंहिंमें सिराणी, भोगड़ा मेमण, कॾण, बेडमी ऐं निदो खोसकी वारो जेके इलाइक़ा आहिनि, उनमें जेको आहे किथे तेज़ बरसात आहे, किथे हल्की बरसात आहे। ऐं ख़ासि करे सिराणी जेको साहिली पट्टी आहे उते जेको आहे तेज़ जेका बरसात पई आहे ऐं जेको वक़्तु बरसात जो जेको सिलसिलो जारी आहे। बरसात पवण खां पोइ जेको गर्मी जो ज़ोर हो 2 ॾींहंनि खां वठी अॼु उहो ख़तमु थियो आहे ऐं मौसम जेका आहे उहा बहितर थी आहे। जॾहिं त शहरनि में जीअं बरसात जो सिलसिलो
शुरू थियो आहे त बदीन समेत सॼे ज़िले में बिजली जो जेको आहे डिघो ब्रेक डाउन थी वियो आहे। जी वॾी महिरबानी नाज़िन बदीन खां हारून गोपांग तफ़सील ॾिना आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे।